बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरकार की आमद मरहबा, सरदार की आमद मरहबा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, रबीउल अव्वल जो महीनो अची वियो आहे ऐं हिन रबीउल अव्वल में ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे। विलादत जो महीनो 12 रबीउल अव्वल, आका जी आमद जो ॾियारो। ऐं हिन महीने में हूअं त मोमिन बानो सॼी ज़िंदगी आका ते सलवात दुरूद पाक पढ़ंदो आहे। बाक़ी हिन महीने में ख़ासि करे वधि में वधि दुरूद पाक जी कसरत सां हर मुसलमान भाउ ऐं भेनरूं कसरत दुरूद पाक कनि, कसरत सां सलवात सगोरी पढ़नि। हिन महीने में जंहिं बहाने 1.25 लख सलवात जो सॼे महीने में पढ़ियो, उनखे नबी साईं जो ख्वाब में दीदार थींदो। ऐं अल्लाह ताला जॾहिं लोह खे कलम खे पैदा कयो, पोइ कलम खे हुकुम ॾिनई त कलम लिख। कलम अर्ज़ु कयो, या अल्लाह छा लिखां? अल्लाह ताला फरमायसि, कलम लिख ला इलाहा इल्लल्लाह। कलम जॾहिं लिखियो ला इलाहा इल्लल्लाह त 70,000 साल लॻी विया कलम खे सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह लिखण में। पोइ वरी रब फरमायसि, कलम लिख। कलम चयो, या अल्लाह छा लिखां? कलम खे रब फरमायो, कलम लिख मुहम्मद रसूलुल्लाह। जॾहिं कलम मुहम्मद रसूलुल्लाह लिखणु शुरू कयाई त कलम ॾकणु लॻो, ॾकी ॾकी किरी पियो, वरी उथियो। जॾहिं लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह 70,000 साल में लिखियईं, मुहम्मद रसूलुल्लाह जो हुकुम थियसि, वरी मुहम्मद रसूलुल्लाह लिखण में बि उनखे 70,000 साल लॻी विया। पोइ कलम चयो, या अल्लाह, तुंहिंजे मख़लूक में मां इहो तोखां सवाल थो पुछां, को अहिड़ो बानो बि हूंदो जेको ज़िंदगी में हिकु दफ़ो इहो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह? छो जो मूंखे लिखण में 1,40,000 साल लॻी विया जॾहिं मां इहो लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। रब फरमायो, कलम मुंहिंजे महबूब आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे मां इहो रुतबो ॾेई छॾियो आहे जो मुंहिंजे महबूब जो उम्मती, उनखे रब मां एॾी ताक़त ॾेई छॾी आहे जो हिकिड़ो उम्मती आका मुंहिंजे महबूब जो 70,000 बार हिकु ॾींहं में इहो कलमे पढ़ण जी ताक़त उनखे मां रब अता कंदुसि। सुभान अल्लाह, केॾा थोरा आहिनि असां ते यतीमनि जे यार जा। उन महबूब जी आमद जो महीनो हुआ, उन आका जी आमद जो महीनो हुआ। सॼी दुनिया जा मुसलमानो पंहिंजे घरनि में सलवात पढ़ायो। ज़िद न कयो, दुनिया तव्हांजी ठहंदी, आख़िरत तव्हांजी ठही वेंदी। सलवात पढ़ायो पंहिंजे घरनि में। ऐं रबीउल अव्वल में सॼी दुनिया जा मुसलमान भाइर भेनरूं कसरत सां दुरूद पाक जो विर्द कयो। जेका सलवात तव्हांखे यादि आहे उहा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह पढ़ो। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या नूर अल्लाह पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद व आले मोहम्मद पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो। जेका बि सलवात तव्हांखे यादि आहे उहा पढ़ो, पर कसरत सां महबूब मिठड़े ते सलवात पढ़ो।